हाँ दोस्तों, अस्सलाम वालेकुम। हिन वक़्तु आउं मौजूदु आहियां देरा दुबई जे हिकिड़े रेस्टोरेंट में। जीअं त सॼी सिंध में हिन वक़्तु कल्चर डे जो प्रोग्राम थी रहियो आहे। कल्चर डे सेलिब्रेट कयो पियो वञे। उन खे हिते यूएई में असां नंढड़ी सिंध जो हिकिड़ो रंग ॾियण लाइ हर साल जीअं हिन साल बि असां सक़ाफ़ती प्रोग्राम कराए रहिया आहियूं। उन सिलसिले में कुझु दोस्तनि जी गॾिजाणी हुई। इन गॾिजाणी में इन प्रोग्राम खे कीअं कामयाबु बणाइजे इहो सभु कुझु डिस्कस कयो वियो। रूह ते पातल असां लाइ ॾियण बदन आहे। उहा ई आ ज़मीन मुंहिंजी, उहो मुंहिंजो गगन आहे। असां लाइ सिंध वतन आहे। असांखे रूह ते पातल असां लाइ ॾियण बदन आहे। उहो दिल देश मुंहिंजो आहे बिना जंहिंजे उगाड़ो आहे। उहो दिल देश मुंहिंजो आहे जंहिंजे बिना उगाड़ो आहे। चवी तो जिस्म मुंहिंजे तां उहो तूं वेसलाईंदे। चवी तो जिस्म मुंहिंजे तां उहे तूं वेस लाईंदे। कंदे टुकड़ा मोहब्बत जा नवां नक्शा बणाईंदे। सिंधूअ जी जल ते जीअंदे सिंधूअ सां वेर तो लातो। सिंधू जो पीउ आहे मुंहिंजो, सिंधूअ जी माउ वांगुरु आहे। वतन में साह जिन जो आहे, वतन तिन जो बदन आहे। वतन ते जिन पढ़ियो कलमो, वतन ते जिन पढ़ियो कलमो, वतन तिन लए कफन आहे। असां लाइ सिंध ॼण वतन आहे। असांजे रूह ते पातल असां लाइ ॼण वतन आहे। प्लेटफॉर्म जोड़ियोसीं त बाबा घटि में घटि छिड़ विछड़ आहियूं। कंहिं शइ खे नालो ॾिजे, शिकिल ॾिजे, उन तां काफ़ी सारा कम थिया ऐं काफ़ी सारनि माण्हुनि जी मदद थी। काफ़ी सारी शयूं बहितर थियूं ऐं उहो 4 सालनि ताईं असां लास्ट टाइम हिकिड़ो प्रोग्राम कयोसीं। सभु पाण दोस्त गॾु हुआसीं। ॾाढो ज़बरदस्त प्रोग्राम थियो, पर नंढी लेवल जो हुयो, हॉल नंढो हुयो। 100-150 माण्हू पाण विहारे सघियासीं। चाचा खे पाण खे ख़बर आहे त 100 खनि माण्हू हलिया विया। सो हिन वारे सोचियोसीं त कंहिं थोरो वॾे स्पेस में प्रोग्राम कजे ऐं उन करे ऑडिटोरियम बुक करायो। सभिनी दोस्तनि जा लख थोरा जेके इन शॉर्ट नोटिस ते हिते आया ऐं असां पंहिंजे प्रोग्राम में हिन दफ़े वधि में वधि कोशिशि इहा कई आहे त जेके बि असांजा उहे दोस्त या उहे सिंधी हिते सिंधियुनि जो हिकिड़ो तमामु वॾो तइदादु रहे पियो, जेका असांखे उहो छो जो मीडिया ते न आहिनि, एतिरा सोशल मीडिया ते एतिरा न आहिनि या एतिरा एक्टिव न आहिनि पंहिंजी ज़िंदगियुनि में, पंहिंजी फैमिलीज़ में। उहो सिर्फ़ु उन में मगन लॻा पिया आहिनि या उते बिज़ी लॻा पिया आहिनि। पर जॾहिं हाणे असां अप्रोच करणु हुनखे शुरू कयोसीं कि हिकिड़े दोस्त वियासीं, उन दोस्त जो ॿियो दोस्त हुयो, उनजो टियों दोस्त हुयो, मुख़्तलिफ़ ईअं जॾहिं फैलजंदा वियासीं त असांखे ख़बर पई त हिते हिकिड़े वॾे तइदाद में सिंधी रहनि पिया ऐं के सुठियुनि पोज़ीशनुनि ते आहिनि, के पंहिंजी फैमिली सां हिते सेटल आहिनि ऐं के सुठनि कारोबारनि में आहिनि। ठीकु आहे, त हाणे असांजो जेको एजेंडा आहे या हिन प्रोग्राम जे हिसाब सां जेका असांजी सोच आहे उहा इहा आहे त उन्हनि सभिनी सिंधियुनि खे हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु कयूं ऐं हिकिड़े हंध ते वठी अचूं। 2 डिसंबर सक़ाफ़ती ॾियारे जो जेको असांजो मक़सदु आहे उहो बि इहो ई करण जो असां जेको करणु घुरिजे ऐं असां करणु चाहियूं पिया उहो इहो आहे त जेके दोस्त इनएक्टिव आहिनि, जेके एतिरा घणा मैदान ते ज़ाहिर कोन पिया थियनि, उन्हनि खे बि पाण सां गॾु खणी हलिजे। छो जो हीउ जेको सक़ाफ़ती ॾियारो आहे बज़ार ते इहो हिकिड़ो ॾियारो आहे जंहिंमें सभु दोस्त गॾिजंदा, पर इन जे तवसुत सां छा थींदो त अॻिते हली ख़ुदा न ख़ास्ता अहिड़ी का इमरजेंसी थी थिए हिते या सिंध में, ठीकु आहे, या कंहिं दोस्त खे ज़रूरत थी पए कंहिं कम जी या कंहिं साथ ॾियण जी, त पोइ जॾहिं इहे सभु दोस्त हिक ॿिए सां कम्युनिकेट कंदा त उहा शइ सवली थी पवंदी। असां हिन फोरम जे बुनियाद ते नंढा वॾा प्रोग्राम कंदा आयासीं, पर उहे असां जेके पंहिंजे हड़ावड़ा जेको थी पिए सघियो उहो कयोसीं। पर जॾहिं घणा माण्हू गॾु थींदा त उहो प्रोग्राम उहे जेके काज़िज़ आहिनि जेके उहे वधीक सुठे जेको मूंखे यादि आहे भूमि की तव्हां दोस्तनि जी नज़र थो करियो। नेठ त थींदो ॾींहुं रहणी नाहे रात, हा थींदो मेलो महबूब सां जंहिंजी वाई आहे वात। हर दम आ हमीद खे तन में उन जी तात,
दातर दे का दात तमिला वनी महबूब सां वरी वरंदो वाह वरी वसंदा मींह विछोड़े जादी रही रहंदा के तेरा हलो हलो कोरी नाज़ुक जनी जोनी गंढ निसारो दी हूँ छिनण मूर न सिखिया जेॾियूं मुंहिंजा उठ वया नीलन सुदान किरी कुल पकड़ा जेॾियूं मूंखे साढण सूरतिया छॾे हू त वया पोइ सुबुह जाॻियमि सुपरी ऐं हाणे सिंध धरती ते हिकिड़ो गीत लिखियल हुन मां कुझु मूंखे लफ़्ज़ यादि था अचनि मुंहिंजो पंहिंजो लिखियल आहे अवां दोस्तनि जी नज़र ए सिंध मुंहिंजी जिंद तो तां घोर थिया मां ए सिंध मुंहिंजी जिंद तो तां घोर थिया मां सिर ॾियणो पैसो वार सो बि मुर्की ॾियां मां सिर ॾियणो पैसो वार सो बि मुर्की ॾियां मां है मुर्की ॾियां मां है मुर्की ॾियां मां मारुन जॾसी सूर मुंहिंजो सीनो सड़े थो जाने थो पाक परवर ही रूह रड़े थो मारुन जॾसी सूर मुंहिंजो सीनो सड़े थो जाने थो पाक परवर ही रूह रड़े थो मिट्टियल मरण मुंहिंजो मिट्टियल जियां मां सिर ॾियणो पैसो वार सो बि मुर्की ॾियां मां ए सिंध मुंहिंजी जिंद तो तां घोर थिया मां सिर ॾियणो पैसो वार सो बि मुर्की पूरी दुनिया पूरे पाकिस्तान ऐं सिंध में जेको ही 2 दिसंबर ते कल्चर डे इवेंट थी रहियो आहे दुबई मां बशीर अली सर सिंध फ्रेंड्स फोरम जो ऑर्गेनाइज़र ऐं सॼी यूएई में रहंदड़ समूरनि सिंधियुनि खे अजमान शारजा दुबई रसल खेमा उमिल क़योम ऐं अलैन सभिनी रियासत में रहंदड़ सिंधियुनि खे अपील थो कयां त 2 दिसंबर ते असां सिंधी सकाफ़ती ॾियारो मल्हाए रहिया आहियूं जंहिंमें तव्हां सभिनी दोस्तनि खे शिरकत जी अपील कजे थी सभु दोस्त फैमिलीज़ सां अचो असांजी हज़ारा साल तारीख़ रखंदड़ हिकिड़ी क़ौम आहे हिकिड़ो वतन आहे ऐं असांजो हिकिड़ो रिच कल्चर आहे असां हिते दुबई में ॿियनि क़ौमुनि खे ॾेखारींदासीं ॿियनि क़ौमुनि खे ॿुधाईंदासीं त असां पंहिंजी सकाफ़त खे बहितर नमूने मल्हाए सघूं था जंहिंमें सिंध जो सूफ़ी रागी मांझी फ़क़ीर अची रहियो आहे जंहिंमें ज़ामिन अली अचे पियो ऐं जंहिंमें ॿिया सिंध जा भलोड़ फ़नकार अचनि पिया जंहिंमें सजाद सुहाग अचे पियो जंहिंमें असांजो दोस्त आमन सीना सिलरो अचे पियो जेको इलेक्ट्रॉनिक डायरी जे थ्रू लाइव थींदो फेसबुक ते ऐं हज़ारे सिंधी गॾु थींदा तक़रीबन असांखे अंदाज़े खां वधीक माण्हुनि जो कालूं अचनि पियो पासे जे लाइ ऐं मुंहिंजे ख़्याल में 800,000 माण्हुनि जो सिंधियुनि जो हिकिड़ो वॾे में वॾो मेड़ हूंदो 2 दिसंबर ते जेका असांजी क़ौमी ईद हूंदी महिरबानी दोस्त आहे ऐं सिंध फ्रेंड्स फोरम जो अॻवान चइजे ऑर्गेनाइज़र चइजे अबूधाबी जो ऑर्गेनाइज़र आहे निसार लाकिर साहब ऐं असां उन्हनि खां पुछंदासीं अॼु जी मीटिंग जे हवाले सां ऐं ओवरऑल प्रोग्राम जे हवाले सां तव्हांजो छा राय आहे तव्हां कहिड़ो राय ॾियणु चाहींदा आहियो कहिड़ो तव्हां जो मैसेज ॾियणु चाहींदा पंहिंजे दोस्तनि खे ऐं ओवरऑल सिंधी जेके बि हिते यूएई में रहनि था या यूएई खां ॿाहिरि जेके सिंधी रहनि था उन्हनि खे तव्हां प्रोग्राम जे हवाले सां कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदा वनी साहब
अस्सलाम वालेकुम। त अॼु जी जेका मीटिंग हुई सिंधी फ्रेंड्स फोरम जे हवाले सां ऐं स्पेशली हीअ गॾिजाणी असांजी कल्चरल डे 2 डिसंबर कल्चरल डे जे हवाले सां, सो उन जे लाइ मुंहिंजी हिकिड़ी सिंधी माण्हुनि खे UAE में रहंदड़ सिंधियुनि खे हिकिड़ी गुज़ारिश आहे, अपील आहे त ही नौजवान सिंधी फ्रेंड्स फोरम जा दोस्त असां सभु गॾिजी UAE में हर साल जीअं हिन दफ़े 2 डिसंबर ते कल्चरल डे मल्हाए रहिया आहियूं, जंहिंमें सिंध खां सूफ़ी रागी अची रहिया आहिनि ऐं केतिरा ई ॿिया बि फ़नकार अची रहिया आहिनि। उन जे लाइ मुंहिंजो इहो मैसेज आहे UAE में रहंदड़ सिंधियुनि खे स्पेशली त गॾिजी हिते असां हिकिड़ी लुक ॾियूं त असां UAE में रहंदड़ सिंधी सभु हिकु आहियूं, सभई भाइर आहियूं। ऐं असां जेको कल्चर आहे हीउ कल्चर असां वटि मीडिया हिकिड़ो प्रोग्राम शुरू कयो आहे, काफ़ी सालनि खां कल्चरल डे मल्हाइनि था, पर मां सम्झां थो, मां चवां थो त असांजो कल्चर तमामु पुराणो कल्चर आहे। ऐं GM साहिब उन ते 1965 में किताबु लिखियो। असां उन टाइम खां वठी उन कल्चर खे पंहिंजे खे सम्झंदा था अचूं ऐं पढ़ंदा था अचूं। जन क़ौमुनि वटि पंहिंजो कल्चर न आहे ऐं उहे क़ौमियूं मिसारजी वियूं आहिनि। उन जे करे असां सम्झूं था त हीअ इवेंट्स जेके बि आहिनि, कल्चर जा प्रोग्राम जेके बि आहिनि, असां ॿाहिरि रहंदड़ सिंधी पंहिंजे वतन खां ॿाहिरि आहियूं ऐं यूनाइटेड अरब इमारात में रहूं था, जॉब जे सिलसिले में, नौकरियुनि जे सिलसिले में। उन्हनि सभिनी खे गुज़ारिश आहे त वधि खां वधि पंहिंजनि फैमिलीज़ खे शिरकत कराइनि ऐं वधि खां वधि हिन प्रोग्राम खे सेलिब्रेट कनि, त जीअं असां हिकिड़ो दुनिया ते ताईं पंहिंजो मैसेज कन्वे करे सघूं त सिंधी मुनज़िम आहियूं, सिंधी हिकु मुतहद क़ौम आहियूं ऐं सिंधी जेको आहे उहो पंहिंजे कल्चर खे उजागर करण जे लाइ सॼी दुनिया जे अंदरि अहिड़ा इवेंट्स कराए रहिया आहिनि। ॿियो त हिन प्रोग्राम जे हवाले सां जेका अॼु असांजी मीटिंग थी आहे, उहा मीटिंग तमामु ज़रूरी हुई ऐं तमामु आम मीटिंग हुई, जंहिंमें असांखे कल्चरल डे जे हवाले सां पंहिंजो इंतिज़ामी सिस्टम संभालणो हुयो, इंतिज़ामी कमेटियूं जोड़ियूं हुयूं ऐं उहे कमेटियुनि जे हवाले सां ई असांजी इहे मीटिंग हुई, जंहिंमें दोस्तनि जा राया ऐं तजवीज़ूं असां दोस्तनि खां वरितासीं त हिन प्रोग्राम खे, हिन इवेंट खे कीअं ऑर्गेनाइज़ कजे ऐं कीअं उनखे जेको आहे उनजी इंतिज़ामी सिस्टम खे संभालिजे। छो जो हिन प्रोग्राम में वधि खां वधि असांजी कोशिशि आहे त असांजूं सिंधी फैमिलीज़ उहे अचनि, नंढड़ा ॿारड़ा ऐं असांजा मोहसिन जेके उमिरि रसीदा माण्हू आहिनि, उन्हनि सभिनी खे जेको आहे असां हिन प्रोग्राम जो हिसो बनाईंदासीं ऐं इंशाअल्लाह 2 डिसंबर इहो साबित कंदो दुनिया जे अंदरि त जेको आहे UAE में रहंदड़ असां सिंधी सभु हिकु आहियूं ऐं सिंधी मुतहद आहियूं, सभिनी जो सिंधी।